बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू करियां तो उन रब करीम जे नाले सां जेको निहायती महिरबान ऐं रहम वारो आहे। मोहतरम उस्ताद साहिबान ऐं मुंहिंजा प्यारा शागिर्दो, अस्सलाम वालेकुम। प्यारा दोस्तो, अॼु मूंखे जंहिं मौज़ूअ ते लब कुशाई करण जो मौक़ो ॾिनो वियो आहे उहो आहे हिकु ॾींहुं सिंधी टोपी ऐं अजरक पाइणु सिंधी सकाफ़त नाहे। प्यारा दोस्तो, अॼु जो मौज़ू निहायती अहम आहे, छो त असां अक्सर हर साल दिसंबर महीने जी पहिरीं आचर ते यानी सिंधी सकाफ़त ॾींहं ते टोपी ऐं अजरक पाए पाण खे वॾो सकाफ़त दोस्त सम्झूं था। पर असुलु सवाल इहो आहे, छा रुॻो हिकु ॾींहुं टोपी ऐं अजरक पाइण ई सिंधी सकाफ़त आहे? न, हरगिज़ न। प्यारा दोस्तो, सिंधी सकाफ़त सिर्फ़ु कपिड़नि जो नालो नाहे, हीअ त हज़ारे सालनि जी तहज़ीब, ॿोली, तमदुन, इख़लाक़, प्यार, अदब, इश्क़ ऐं एहतराम जो नालो आहे। सकाफ़त उहा आहे जेका असांजी रोज़ानी ज़िंदगी में नज़र अचे, मतिलबु त असांजे ॻाल्हाइण जी सादगीअ में, असांजे दिलियनि जी वॾी दिलीअ में, असांजे इल्म ऐं अदब जी मुहबत में, असांजी महिमान नवाज़ीअ में। प्यारा दोस्तो, जॾहिं असां सच ॻाल्हाईंदा आहियूं, वॾनि जी इज़त कंदा आहियूं, नंढनि सां प्यारु कंदा आहियूं, औरतनि जी इज़त, धरतीअ सां वफ़ादारी ऐं किताबनि सां मुहबत रखूं था, त पोइ ई असां सिंधी सकाफ़त जा सचा वारिस बणिजूं था। प्यारा साथियो, असांखे यादि रखणु घुरिजे त सिंध ॾातनि जो देस आहे, सिंध ॾातनि जो देस आहे, सिंध मुहबत जो वेस आहे। टोपी अजरक शान ज़रूरु, टोपी अजरक शान ज़रूरु, पर सचो सिंधी ज़मीर जो सेस आहे। प्यारा दोस्तो, हिकु ॾींहुं टोपी अजरक पाइणु, ॿिए ॾींहुं लाहे रखणु, इहे रस्मूं सकाफ़त न आहिनि। सकाफ़त त उहे अमल आहिनि जेके दिलि में रहनि था, वक़्त सां बदिलजनि नथा, जेके सॼो साल हर ॾींहं जी ज़िंदगी में नज़र अचनि। प्यारा दोस्तो, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह सकाफ़त बाबति फ़रमायो आहे त सभई सुर सुहिणा सॻिया साह सॼणु, सभई सुर सुहिणा सॻिया साह सॼणु, पाण खे पढ़ा त पढ़ियल थियनि। यानी सकाफ़त खे रुॻो ॾेखाउ न, बल्कि पाण में सम्झण जी, अपनाइण जी ज़रूरत आहे। आख़िर में मां सभिनी खे उहा गुज़ारिश कंदुसि त सिंधी सकाफ़त ॾींहुं ज़रूरु मल्हायो, पर सकाफ़त जी हिफ़ाज़त रुॻो हिकु ॾींहुं न, पर सॼो साल करियो। तव्हांजी इख़लाक़, तव्हांजी ॿोली, तव्हांजी अमल ऐं तव्हांजी मुहबत ई सिंध जी सची सुञाणप आहे। महिरबानी।